अस्सलामुअलैकुम सिंध टीवी न्यूज़ में भली कार हेडलाइंस हमारी छूं खबरुनि जी शुरुआत अहम खबर से कंदासीं त पीरन जी हवेली में ज़्यादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल नींगरी फातिमा फरडो जो अॼु चालीहो थी रहियो आहे। JWC तरफ़ां खान वाहन भरिसां ॻोठ में शहीद नींगरी जे क़बर ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी वेंदी। JWC तरफ़ां जलसो बि कोठायो वियो आहे। जलसे में काफ़िला पहुचणु शुरू थी विया आहिनि। जलसे में सियासी समाजी क़ौम परस्त अॻवान ऐं सान्या वंद शिरकत कंदा। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीरन जी हवेली में ज़्यादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल नींगरी फातिमा फरडो जो अॼु चालीहो थी रहियो आहे। JWC तरफ़ां खान वाहन भरिसां ॻोठ में शहीद नींगरी जे क़बर ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी वेंदी। JWC तरफ़ां जलसो बि कोठायो वियो आहे। जलसे में काफ़िला पहुचणु शुरू थी विया आहिनि। जलसे में सियासी समाजी क़ौम परस्त अॻवान ऐं सान्या वंद शिरकत कंदा। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीरन जी हवेली में ज़्यादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल नींगरी फातिमा फरडो जो अॼु चालीहो थी रहियो आहे। पीरन जी हवेली में ज़्यादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल नींगरी फातिमा फरडो जो अॼु चालीहो थी रहियो आहे। JWC तरफ़ां खान वाहन भरिसां ॻोठ में शहीद नींगरी जे क़बर ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी वेंदी। JWC तरफ़ां जलसो बि कोठायो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे